इते वांखे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात पई आहे। वॻण ऐं भरपासे में तेज़ हवा सां गॾु बरसात जो वसकारो थियो आहे। कचा घर ड्रही पट पइजी विया। सॻियूं में बि बरसात जारी आहे। केतिरनि ई घरनि ऐं दुकाननि में पाणी दाख़िल थी वियो आहे। शहदाद कोट ऐं भरपासे में बि तेज़ बरसात पई आहे। नसीराबाद, मनहड़ो शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में खिवण ऐं गजगोड़ सां गॾु तूफ़ानी बरसात जारी आहे। मीरो ख़ान भरपासे वारनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में भी बरसात जारी आहे। मवासिलाती निज़ाम डावांडोल थी वियो आहे। बाड्रे में तेज़ तूफ़ानी बरसातुनि सबबि शहर में पाणी बीहजी वियो। बिजली भी बंद थी वई आहे। अहम ख़बर वांखे ॾियूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसात पई आहे। वॻण ऐं भरपासे में तेज़ हवा सां गॾु बरसात जो वसकारो थियो आहे। कचा घर ड्रही पट पइजी विया। सॻियूं में बरसात जारी आहे। केतिरनि ई घरनि ऐं दुकाननि में पाणी दाख़िल थी वियो आहे। शहदाद कोट ऐं भरपासे में तेज़ बरसात सबबि बिजली बंद थी वई। नसीराबाद, मनहड़ो शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में खिवण ऐं गजगोड़ सां तूफ़ानी बरसात जारी आहे। मीरो ख़ान भरपासे वारनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में बरसात जारी आहे। मवासिलाती निज़ाम डावांडोल थी वियो आहे। बाड्रे में तेज़ तूफ़ानी बरसातुनि सबबि शहर में पाणी बीहजी वियो आहे। बिजली भी बंद थी वई।